अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उलमा उम्मती का अंबियाए बनी इसराइल, मुझे उम्मत जा आलिम बनी इसराइल जे नबीयन वांगुर रहन। जॾहिं भी मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यो फरमान मुझे अखियन ता गुजरियो, मु पंहिंजे उलमा हक के अंबियाए बनी इसराइल जो मर्तबो ॾिनो। मुझो आलिम मुखे जेको हुकुम कंदो मुखे दिल ऐं जान सा तस्लीम आहे। दुनिया छा भी चवे, मीडिया छा भी चवे, सियासतदान छा भी चवन, वडा वडा दानश्वर छा भी चवन, लेकिन मां आलिम सां गॾु आहियां। दुनिया जे अंदर भी आलिम सां गॾु हूंदुसि, इंशा अल्लाह आखिरत में भी आलिम सां गॾु हूंदुसि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल मरउ मअ मन अहब्बा औ कमा क़ाल अलैहि सलातु वसलाम। आखिरत जे अंदर महशर जे मैदान ते लैनू लगंदियूं। ही फासिकन जी लैन आहे, ही फाजिरन जी लैन आहे, ही काफिरन जी लैन आहे, ही आलिमन जी लैन आहे, ही हाफिजन जी लैन आहे, ही उलमा जी लैन आहे, ही सहाबा जी लैन आहे, ही औलिया जी लैन आहे, ही सुलहा जी लैन आहे, ही नबी जी लैन आहे, मुहम्मद रसूलुल्लाह जे आशिकन जी लैन आहे। कल क़यामत जे ॾींहुं इंशाअल्लाह जे दुनिया जे अंदर असां आलिमन सां गॾु हूंदासीं। क़यामत जे ॾींहुं असां आलिमन जी लैन में वेठा हूंदासीं। दुनिया वारन चयो ही आलिम, इन्हनि जो छा वञे सियासत में, इन्हनि जो छा वञे पार्लियामेंट जे अंदर, इन्हनि जो छा वञे यूसी जे अंदर, इन्हनि जो छा वञे ज़िले जे अंदर। हा मां चवां थो, जंहिं रब्बे कायनात दुनिया ख़ल्क़ी हुई, उन रब्बे कायनात हुक्मरानी जो हक़ भी आलिम ऐं नबीयन खे ॾिनो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कानत बनु इसराइल तसूसुहुमुल अंबिया। बनी इसराइल जा जेके आलिम हुया, जेके नबी हुया, उहे सियासत कंदा हुया, दुनिया जे अंदर हुक्मरानी कंदा हुया। हिकिड़ो वफ़ात करे वेंदो हो, ॿियो उन जो जानशीन मुक़रर थींदो हुयो। असांखे भी घुर्जे असां उलमा जो साथ ॾियूं। हा असां छाते साथ ॾिनो, असां छाते साथ ॾिनो ॿियनि पार्टियुनि खे। मां जमीयत उलमा इस्लाम जो ख़ादिम आहियां। मां पंहिंजे पाण खे कामयाब समझां थो, छो मुंहिंजो ताल्लुक हुसैन सां आहे। हुसैन सां, हुसैन करबला जे मैदान ते 72 साथी वठी शहीद थी करे भी कामयाब थियो। असां मुल्क जे अंदर जमीयत उलमा इस्लाम जी प्लेटफॉर्म ते सियासत कंदे जेकॾहिं हक़ हुक्मरानी हासिल न भी करे सघियासीं, तॾहिं भी कामयाब आहियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उलमा नबी अंबिया इकराम बनी इसराइल जा अंबिया इकराम सियासत कंदा हुया, बादशाही कंदा हुया। हेड़ा मुहम्मद रसूलुल्लाह जी ज़ात ॾिसो, उन जे असहाब खे ॾिसो, उन जे पोइ लगन खे ॾिसो। मुहम्मद रसूलुल्लाह हिक ही वक्त में इमाम भी आहे, बादशाह भी आहे। अबू बकर हिक ही वक्त में इमाम भी आहे, बादशाह भी आहे। उमर फारूक इमाम भी आहे, बादशाह भी आहे। उस्मान ज़िन्नूरैन इमाम भी आहे, बादशाह भी आहे। अलीउल मुर्तज़ा इमाम भी आहे, बादशाह भी आहे। जॾहिं असां आहियूं मुसलमान, असांजो मुआशिरो मुसलमाननि वारो, असांजूं अमड़ियूं भेनरियूं मुसलमान आहिनि, असांजा अदब मुसलमान आहिनि, असां अक्सरियत मुसलमाननि वारा। ऐं अंग्रेज़ जो कानून असांजे मथां लागू आहे, ला असांजे मथां लागू आहे। असांखे गवारा न आहे, असांखे ला जो कानून न खपे, असांखे इस्लाम जो कानून खपे। कंहिंखे इस्लाम जो कानून खपे? ॾुखियो अथव? नारे तकबीर, नारे तकबीर। इस्लाम जिंदाबाद, इस्लाम जमीयत उलमा इस्लाम, उलमा हक, उलमा देवबंद। नारे तकबीर। ॾुखियो अथव? जॾहिं उलमा जी हिमायत कंदो फाड़े वारा भी नाराज़ थी वेंदा, उलमा जी हिमायत कंदो वॾेरा भी नाराज़ थी वेंदा, उलमा जी हिमायत कंदो तव्हांजे घर जा सरबराह भी तव्हां खां मुखालिफ थी वेंदा, नाराज़ थी वेंदा। लेकिन याद रखजो, दुनिया नाराज़ थी वञे, लेकिन असांखे अल्लाह राज़ी कंदो।
अल्लाह से कुरान शरीफ के अंदर फरमायो आ दीन इस्लाम आयो आ गालिब थियण लाइ आयो आ मगलूब थियण लाइ न आयो आ। ही कुरान सजी धरती ते गालिब थी करे रहंदो पूरे बरे सगीर ते भी गालिब थी रहंदो पूरे आलमी दुनिया ते गालिब थी रहंदो। अल्लाह से फरमाया ही कुरान गालिब थियण लाइ आयो आ मगलूब थियण लाइ न आयो आ। असां कुरान भी पढ़ूं रहूं भी लाज हेठा कुरान भी पढ़ूं कानून असां जे मथा अंग्रेज जो नाफिज हुजे कुरान में पढ़ूं थानेदार भी अंग्रेज जो कलम वाहे कुरान पढ़ूं असां जो एसपी भी अंग्रेज जो कलम वाहे यह गवारा ना है। असां जेकॾहिं कुरान पढ़ूं था कानून भी असां के कुरान जो खपे। असां जे हिते मुसलमान थी रहूं था कानून भी असां के इस्लाम वारो खपे। इन इस्लाम जे लाइ जेका भी कुर्बानी ॾियणी पवंदी ॾेई ॾेखारींदासीं इंशाअल्लाह। असां जे अकाबिरीन कुर्बानी ॾिनी असां जे बुजुर्गन कुर्बानी ॾिनी अंग्रेज जॾहिं बरे सगीर से काबिल छो असांजा हुकुम असांजा उलमा असांजा सुलहा असांजा मदरसन वारा असांजा हाफिज आलिम उन अंग्रेज के खिलाफ तहरीक में उठी बीठा उन जे खिलाफ जिहाद जो ऐलान करे छॾियो। जिहाद करण सवलो न आहे। हाँ हिकड़े शख्स जो मुखे शहादत जो ॾाढो शौक़ है लेकिन ॿुधो आहे त जान खां मारे छॾींदा आहिनि। याद रख जो ही जान है नेठ वंजनी है घर के अंदर भी वंजनी है बाहर भी वंजनी है लेकिन असांजी जेकॾहिं मौत इस्लाम के रस्ते ते थी वई जेकॾहिं असांजी मौत इस्लाम के नाफिज कंदे थी वई कल क़यामत जॾहिं इंशाअल्लाह हुसैन जे टोले में उथंदासीं कंहिंजे टोले में उथंदासीं। असांजे उलमा बर्रे सगीर में अंग्रेज के खिलाफ जिहाद जो ऐलान बुलंद कयो। अंग्रेज बज़ाहिर ताकतवर हुयो मुसलमान बज़ाहिर कमजोर हुया लेकिन याद रखजो जंहिंजे दिल में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह है वो कमजोर कॾहिं कोन थींदो आहे उन्हीं जी आखिर नेठ कामयाबी थींदी आहे। अंग्रेज के भजण ते मजबूर कयूं वरी आयो रूस अफगानिस्तान जे अंदर सोवियत यूनियन जे नाले सां वॾी स्टेट वॾी ताकत काहे आयो मुसलमानन के कुचलण जे लाइ उते भी असांजे मुजाहिदन मुकाबलो कयो रूस के टुकड़ा करे ॾेखारियूं। वरी आयो अमेरिका जा पिठू ऐं चेला हिते ख़ुशि थींदा पिया वतन अॼु मुला मरी विया अॼु मुलनि जी मौत अची वई मुलनि घणियूं ई मस्तियूं कयूं मुलनि घणा ई हलवा खाधा अॼु मुला ॾाढियूं कुड़ाईंदा। असांजा नाले जा मुसलमान असांजा हिन मुल्क में रहण वारा हिन ज़िले जे अंदर रहण वारा हिन तालके जे अंदर रहण वारा हिन शहर जे अंदर रहण वारन खुशियों मल्हायूं तो मुला मरी विया मुलनि के गिरफ्तार कयो वेंदो मुलनि के जेल में विधो वेंदो लेकिन तारीख़ गवाह है उन खुशियन करण वारन जो खुशियों मिट्टी में मिलजी वियूं। अमेरिका पुछ मथे करे भजी वियो अमेरिका के नेस्तो नाबूद कयो तो मुंहिंजे उलमाए देवबंद कयो उलमाए देवबंद ही पटको बधो आहे मथे करे खणी जे लाइ जीअण जे लाइ बधो आहे झुकाइण लाइ न बधो आहे। अॼु भी जेकॾहिं असां सियासी मैदान में आहियूं असांजा चेला पाकिस्तान जे अंदर कारिंदा सियासतदान दानिशवर उलमा जे खिलाफ रात ॾींहुं ॿोलियूं ॿोले रहिया आहिनि मिठड़ियूं ॿोलियूं ऐं असांजे इलाके जे अंदर भी उन्हनि जा नंढा नंढा पखी परिंदा उहे भी चूं चूं कंदा था वतन पर याद रखजो कामयाबी उलमा जी थींदी कामयाबी मौलाना फजलुर रहमान जी थींदी कामयाबी जमीयत उलमा इस्लाम जी थींदी जेकॾहिं मुल्क पाकिस्तान से झंडो भड़कंदो त नबवी झंडो भड़कंदो जेकॾहिं मुल्क पाकिस्तान में कानून नाफिज थींदो त इस्लाम जो नाफिज थींदो जेकॾहिं मुल्क पाकिस्तान ते हुक्मरान थींदो त मौलाना फजलुर रहमान थींदो जेकॾहिं हुक्मरान जमात हूंदी त उहा जमीयत उलमा इस्लाम। जंग जो तबल वधी चुको है 23 मार्च ते मौलाना साहब सद कयो है इस्लाम आबाद अचो चूंकि हु इस्लाम आबाद है उन इस्लाम आबाद में इस्लाम नाफिज चो इंशाअल्लाह। वरी एतराज कराना चाहंदा तो मौलाना फजलुर रहमान त जरदारी सां गॾु वेठो है मौलाना फजलुर रहमान मरियम सां गॾु वेठो है मौलाना फजलुर रहमान नवाज शरीफ सां गॾु वेठो है इहे त करप्ट आहिनि एतराज मां न कंदो आहियां
मां एतराज न कंदो आहियां मौलाना कैसा गजो बैठो है छो तो मां मौलाना जो वोटर आहियां मौलाना के मुंह वोट दिनन एतराज तू थो करी तू जरदारी के वोट दिनन तो नवाज शरीफ के वोट दिनन तो ही मरियम नवाज के मथे आंदो मुंह ना आंदो जकरे एडी गैरत थई तो पो जरदारी के भी छड़े रे नवाज शरीफ के भी छड़े रे मरियम नवाज के भी छड़े रे मौलाना फजल रहमान के तू वोट दे इंशाअल्लाह अकेलो इस्लामाबाद में मौलाना फजल रहमान अल्लाह से अमल जी तौफीक अता फरमाए बुजुर्ग अची विया आहिनि ज़िले कायद अची वियो मज़ीद उन्हनि जो बयान थींदो आख़िर दवार।